मोह जे इक़रार में प्यार जो अंजाम को गुग ऊंदायन घिटिन जी भोगना में बख़्त जूं सब लकीरूं तख्त जे हेठां अची दबजी वयूं। शेख अयाज ने हसन दर्स के बारे में कहा कि हसन दर्स नौजवान दिलों का पसंदीदा शायर है। उसकी शायरी में खूबसूरत तशबीहात और तकनीक सितारों की मानंद झिलमिला रही है। हिते हिकिड़ो मंदरु आहे शिव महादेव जो मंदरु। उते जॾहिं हीउ वियो ऐं खजूं ऐं वरी कींझर नीरो पाणी इहो ॾिठईं त पोइ मुंहिंजे भाउ खे चयईं हीअ ई त जाइ आहे। मुंहिंजे तख़युल में जेको हो त कहिड़ी जॻह हुजणु खपे, मंज़र कहिड़ा हुजणु खपनि, ऐं हिते ई त पैदा थियो आहियां। शऊरी तौर ते मुंहिंजे लाइ हीअ ई जॻह हुई जेका मूंखे सूट थी करे, जेका पोइ यको वेही रहियो। पोइ वेठो हूंदो त वरी हिन ढंढ ते सभिनी ग़रीब माण्हुनि सां ॿियनि सां हिन जा वास्ता हूंदा हुआ ॾाढा, ऐं हुनजे घरनि में रहंदो। पोइ मायुनि सां गॾु ॿोड़ वेठो रधींदो, मच्छी वेठो छिलींदो, रछ पियो ठहाराईंदो, ऐं हुनजे हर घर में हुनजो वास्तो हो। ॿ ई माण्हू आहे जेके हिते असां वटि एॾा माण्हुनि में थिया मक़बूल। हिकिड़ो अली बाबा खां पोइ वरी ही। हसन दर्स ने 4 फरवरी 1993 ईस्वी के दिन सिंध की नामवर कहानी नवीस मोहतरमा महताब महबूब की दुख्तर इरम महबूब से शादी की, जिससे उसे 2 बेटे रूहल और चीजल और एक बेटी रिद्धम है। तॾहिं त मां माना बसि को माना हिकिड़ो हूंदो न त लाइक बाबा हूंदो त हिकिड़ो हूंदो त मामा वॾो हिकिड़ो आहे। सो हू बसि हाणे माना डिफरेंस इहो ई अची वियो हिकिड़ो। पोइट्री बि बाबा सुठी कंदो, पर नंढे हूंदे त मूंखे सम्झ में कोन ईंदो जेकी माना कंदो मुंहिंजे लाइ बि कंदो। नंढे हूंदे मूं ते बि ॿ 3 लिखे, मूंखे बाक़ाइदा विहारे कुझु ॿुधायो भई नंढे हूंदे, पर मां सम्झंदो कोन हुअसि। सो त हाणे मां वॾो थियो आहियां त मूंखे माना थोरो पोइट्री सम्झ में अचंदा पढ़ां थो हाणे वापसी खां, त मूंखे चवंदो वाक़ई कुझु आहे, सुठो पोइट आहे बाबा। पर माण्हू बि सुठो हूंदो बाबा ॾाढी। ॿिया सभु घर जा वॾा जेके हूंदा उहे कूड़ ॻाल्हाईंदा मूंसां, या माना ॿार आहे नंढिड़ो हिन सां कूड़ ॻाल्हायो, त ई ॻाल्हि आहे त माना मूंसां करे कूड़ कोन ॻाल्हाईंदो बाबा। हाणे हिकिड़ो तजी माता ॿुधायो त पहिरीं बाबा जॾहिं हूंदो त माना हिकिड़ो माना का फ़िकर कोन हूंदी, का परवाह कोन हूंदी। असां माना घर में ईंदा हूंदासीं त हिकिड़ो माना हूंदो न मथां माण्हू त को टेंशन कोन्हे हिकिड़े जो हिकु बाबा वेठो आहे यही, त हाणे हू कोन रहियो आहे बाबा खां पोइ। हसन दर्स के अचानक और दुखदायक जुदाई पर सिंधी अदब की खूबसूरत कहानी नवीस मोहतरमा महताब महबूब, जिन्हें हसन दर्स प्यार से अम्मी कहकर पुकारता था, ने कहा कि खुदा हमें सब्र से इस बेबसी को बर्दाश्त करने की ताकत अता फरमाए। हसन की शरीक हयात और नसरी नज़्म की खूबसूरत शायरा अदी इरम महबूब ने अपने शोहर की जुदाई के गम में अपने जज्बात का इजहार कुछ इस तरह से किया। मैं क्या लिखूं, मैं कैसे लिखूं उसके लिए जिससे मेरे झमेले भी थे, जिससे मेरे मेले भी थे, जो मेरी ज़िंदगी भी था और जो मेरी मौत भी है। मां ऐं अव्हां इहो कीअं मञूं त ज़िंदगी मरी बि सघे थी। हसन ज़िंदगीअ जो ॿियो नालो आहे। अदीब ऐं फ़नकार मरण लाइ दुनिया में न ईंदा आहिनि, बल्कि उहे सदा जीअण लाइ ईंदा आहिनि। ऐं जदीद सिंधी शाइरीअ जे देस जो हीउ अलबेलो शहज़ादो ज़िंदगी जियां पंहिंजे नज़्मनि ऐं सुहिणनि लफ़्ज़नि में हमेशह असां सां गॾु रहण लाइ आहे। हसन दर्स के यहाँ हुस्न की तशरीह क्या थी? ये एक बुनियादी सवाल है। वो औरत के हुस्न से बहुत बालातर तमाम हुस्नाकी का आगाज़ फितरत के हुस्न और अपने वतन के हुस्न से करता है। हसन दर्स 1988 ईस्वी से लेकर 2008 ईस्वी तक मुख्तलिफ अखबारात, रसाइल और टीवी चैनल्स से भी वाबस्ता रहा। हिकिड़ी वॾी ख़ूबी इहा हूंदी त हीअ हर माण्हू सां, चाहे फ़क़ीर हुजे चाहे अमीर हुजे, बसि हुन सां 5 मिंटनि में उहो माण्हू चवंदो त बाबा हीअ दोस्ती मुंहिंजो आहे, ॿिए कंहिंजो हीअ आहे। ऐं कुदरत हिन में वॾी तख़लीक़ी सघ रखी हिन जी शाइरी में। ऐं हिन जी शाइरी जो बुनियादी तरह जेको हावी पासो आहे सो मुशाहिदाती आहे। हीअ पढ़ण जो शौक़ीन कोन हो घणो, पर हिन जो जेको मुशाहिदे जी जेका अखि हूंदी हुई, पोइ जीअं हिन चयो आहे न त मच्छी जे अखि मां ॼार खे उहो ॾिसिजे न,
ईअं जेको आहे सो हिन जी ईअं अखि हूंदी हुई मुशाहिदे जी। ऐं हिन जी वरी वॾी ॻाल्हि त हिन जो जेको शेर पढ़ण जो जेको अंदाज़ु हूंदो हो पंहिंजो, उहो एॾो हसीन हूंदो हो ऐं पुख़्तो। हिनखे म्यूज़िक सां बि एतिरो प्यारु हो, ॾाढो सुरीलो ऐं समझदार जेको आहे सो राग जो, ॿिए जो, लय जो, हर शइ जो जेको आहे सुर जो वॾो समझदार जेको आहे। ऐं घणो करे बि जो कलाम जूं ॻाल्हियूं त मस्ती में ईंदो त पोइ जलवन में तुंहिंजे साॻी क़यामत रही न, रुॻो दोस्तनि खे ख़बर पए हसन आयो आहे, सभु पइजी वेंदा जेको आहे सो। ऐं हर को हिन जो आशिक़, हिन जी शाइरी जो आशिक़, हिन जी गुफ़्तगू जो आशिक़, हिन जी शख़्सियत जो आशिक़। हसन दर्स की शख्सियत का जादू तो आज भी असर रखता है, मगर हम अब उसके विरसे, उसकी शायरी से ही हम कलाम हो सकते हैं। उसके ख़याल को अपने ख़याल की झप्पी दे सकते हैं, उसकी शायरी की शरीर लड़की से ही गुफ्तगू कर सकते हैं। हसन दर्स शायरी से छुप छुप कर बातें करता था, शायरी से मुखातिब होता था, और फिर शायरी उसके पल्लू में जो कुछ भी डाल देती थी वो लाकर आम के आगे रख देता था। चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, पाणीअ मथां जिस्म जो तरंदो रहे तरन्नुम, चपड़नि ते चाहतुनि जो तरसी पियल तबस्सुम। दिलकश बदन समंदर अंदाज औरतुनि जा, चिमकन चिटा किनारा दीदार ऐं नज़ारा, पाणीअ मथां जिस्म जो तरंदो रहे तरन्नुम, चपड़नि ते चाहतुनि जो तरसी पियल तबस्सुम। मिठड़ा मधुर त आहिनि जेतूं वॼाए ॼाणी सभु साज़ औरतुनि जा, औरतुनि जा। हीअ उस में उघाड़प केॾी हसीन आहे, हीअ उस में उघाड़प केॾी हसीन आहे, छोलिन जी फीण छोरिन छाती नशीन आहे, परियान आसमां ऐं हेठां ज़मीन आहे, पल जो रहियो न पर्दो पाणीअ कया पे पधरा रंग राज औरतुनि जा, दिलकश बदन समंदर अंदाज औरतुनि जा। वारी बि वासजे पई रेती बि रंगजे पई, जेका अची छुहे थी छोली सां डंगजे पई। ही ज़हरो आहे ज़रूरत केॾो मिठो नशो आहे, जंहिं जंहिं बि ॾिठो आहे सो ई सघे थो सम्झी अंदाज़ औरतुनि जा, अंदाज़ औरतुनि जा। हसन की शायरी में शहरी और देहाती ज़िंदगी में मौजूद खलीज का जिक्र नुमाया नज़र आता है। वो अपने गांव मशाइख होती को अपना महबूब गांव तस्वर करता था। शहरों की आवारगियों के बाद उसके लिए ये गांव माँ की गोद जैसी पनाहगाह के मानिंद था। रास्ते में वो टंडो आदम के साथ भी प्यार की सियोन में सीता जाता था। शहरी समाज में रहने के बावजूद गांव के माहौल के लिए बेचैन रहता था और कहता था कि कितना गुस्सा उसे है आए, नहीं पता वो क्या चाहे है, गांव की ओर चलता जाए। जिंदगी में पहिरियों दफ़ो आउं जंहिं शहर में दाख़िल थियुसि उहो टंडो आदम हो। हिन शहर में दाख़िल थियण वारो उहो रस्तो ऐं मोहाड़ हाणे वक़्तु ऐं हालतुनि हथां विञाइजी वई आहे। पुराणे इरिगेशन बंगले भरिसां ईंदड़ उहो रस्तो पुराणे नक्शे में शायदि वाज़े हुजे, पर हाणोकनि ॾींहंनि में शहर जे हथ मां उहा लकीर गुम थियल आहे। मुंहिंजे उमिरि जे पारोतण वारनि ॾींहंनि में जॾहिं मूं पंहिंजे वालिद साहब जे आङुर पकड़े हिन शहर में ॿाराणियूं विखूं खयूं, उन्हनि ॾींहंनि में आउं ॿार पर टंडो आदम जवान हो। इंसान खे पंहिंजे ज़िंदगीअ में हिकु दफ़ो जवानी ईंदी आहे, पर शहरनि ऐं मुल्कनि ते जवानियूं, तरक़ियूं ऐं ज़वाल ईंदा वेंदा रहंदा आहिनि। थी सघे थो टंडो आदम वरी जवान थी वञे, पर हाणोकनि ॾींहंनि में करड़ वॾा आहे।
वो अपने दर्द को इश्क में छुपाने की कोशिश करता है। वो जानबूझकर खुद को रंगीन मिजाजी में डुबोना चाहता है, मगर हर बार उसका दर्द सुबह के सूरज के मानंद उभर आता है। वो हमातन गोश होकर दूसरों की बातें सुनने वाला बंदा था, और सुनने वाले ही सीखते हैं। पोइ असांजी एतिरी त पाण में थी वई फ्रेंडशिप चइजे, खणी पंचायत थिए, जो हीउ मूंखे बाबो चवंदो। बसि पोइ जेको वक़्तु रहियासीं उहो असांजे घर जो भाती हो। ऐं अॼु हर नौजवान जे दिलि में हसन वसे थो। हसन उहो शाइर हो जिनी शाइरी जेको बि पढ़ंदो उनखे उहा यादि थी वेंदी। अॼु नौजवान असल जिते वञो सभु फ़नकार जेके आहिनि से हसन जे शाइरीअ खे तमामु फ़ख़ुर सां ॻाईंदा आहिनि। असांजे हर महफ़िल में हसन वेठो आहे। हसन अहिड़ो मोहबत हुई हुन सां, मुंहिंजे वजूद जो जहिड़ी का दिलि जा जेके थंभ ऐं थूणियूं हुआ उहो हुन जी मोहबत हुई, उहा हुन जी महानता हुई। हसन दर्स एक फ़कीर मंश इंसान था। मुस्कुराहट हमेशा उसके होठों पर तितली की तरह चिपकी रहती थी। हसन दर्स की शायरी, उसके लिखे गए गीत, गज़लें और नज़में, उसकी दोस्तियाँ, उसकी मोहब्बतें, लोगों को दिया हुआ उसका प्यार, उसकी शख्सियत और उसकी आवाज़ तारीख़ के औराक में हमेशा ज़िंदा रहेंगे। हसन की शायरी में सिंध के साथ उसकी मोहब्बत सूरज की रोशनी की मानंद फैली हुई है, जिसकी रोशनी ने पूरे सिंध को रोशन कर दिया है। उसकी एक नज़्म सारी सिंध प्रिय जो पाछोई को अगर ले लें तो सिंध जैसे उसके नज़्म के अंदर तस्बीह के दानों के मानंद एक ही धागे में पिरोया हुआ नज़र आता है। ही नज़्म हसन जो हिकिड़ो ख़्वाब हो, इहा सुञाणप आहे, इहा उहा सुञाणप आहे जेके कंटेम्प्रेरी जेके बि असांजा शाइर आहिनि सिंध में, पाकिस्तान में, ख़ासि करे सिंध जी ॻाल्हि कबी त उन्हनि जो चवणु आहे त ही हिकिड़ी सिट जेका आहे अलाए कहिड़नि कहिड़नि शाइरनि जी सॼी ज़िंदगीअ जो कमु, ऐं हसन जी हिकिड़ी इहा सिट, सारी सिंध प्रिय जो पाछो। नाच भले अच निकरी आऊं रक्स करण थो चाहियां, मूंखे मस्त कलंदर मिलंदो ढेरनि मंझि बुरण थो चाहियां, तो साम्हूं साहिन ई हुन सां हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां, मूंखे पंहिंजा कुन खपनि था तारो तार तरण थो चाहियां, दरिया जो मन मौजू मौजू पाणीअ साण भरण थो चाहियां, मुंहिंजो यार सॾे थो मूंखे सुहिणे सम्झ भरण थो चाहियां, हिकिड़ी ॻाल्हि करण थो चाहियां, सारी सिंध पिरीअ जो पाछो, सारी सिंध पिरीअ जो पाछो, सारी सिंध पिरीअ जो पाछो, सारी सिंध पिरीअ 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 जो पाछो। हसन दर्स ने सिंधी शायरी को जदीद दौर का ऐसा लिबास पहनाया जिसके लिए सिंधी शायरी सदियों से तलाश में थी। उसने ऐसे ख्याल से हमारी नस्ल की शायरी को मालामाल किया जिसकी इससे पहले मिसाल नहीं मिलती। हसन जा ॿ टे वॾा मेरिट आहिनि जेके मां सम्झां थो हुनखे पंहिंजे हमसरनि में या पंहिंजे दौर में बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट ऐं यूनिक ऐं हिकिड़ो बिना बहस जे वॾो शाइर साबित कनि थियूं। हिकिड़ो इहो त हू पंहिंजा जेके फार्म आहिनि उहो रिपीट नथो करे। हसन घणो नज़म लिखियो आहे, गज़ल बि लिखियो आहे, पर घणो नज़म लिखियो अथसि। तव्हां हुनजा नज़म खणो, हुन में हर नज़म हिकिड़े नए घाड़े ते या नए फार्म जी सूरत में असांखे साम्हूं ईंदे या मुनकशिफ़ थींदे नज़र अचे थो। ऐं इहा तमामु घटि शाइरनि में ख़ूबी आहे, ख़ासियत आहे। जेका ॿी हुनजी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हू हर घाड़े ते सां गॾु हर नज़म में हिकिड़ो नओं मौज़ू खणी थो अचे। जेकॾहिं मौज़ू मुहबत जो बि आहे त हू मुहबत साॻी रीति इंटरप्रेट न पियो करे जीअं हुन पहिरें नज़म में कई, हू वरी मुहबत जो हिकिड़ो नओं आस्पेक्ट जेको आहे उहो हुन में डिस्कस थो करे। ईअं ई तव्हां ॾिसंदव त हसन पंहिंजे दौर जा जेके ज़रई समाज जा इशूज़ आहिनि, जेके हुन जे ॻोठाणी ज़िंदगीअ जा
मसइला आहिनि, उन्हनि सां वाबस्ता अहम करेक्टर्स आहिनि, उन्हनि करेक्टर्स जी ज़िंदगी जा जेके हिकिड़ा दुनिया खां लिकियल पासा आहिनि, उन्हनि खे एॾे हुस्न सलीक़े ख़ूबसूरतीअ ऐं अट्रैक्शन सां उनखे उन पेश कयो आहे जो शाह जे उन्हनि किरदारनि वांगुरु जिन खे सामी, जोगी, कापड़ी पाण मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियूं था, ऐं उहे उन दौर जा हिकिड़ा नज़रअंदाज़ थियल, कुचलियल, चिभाटियल समाज जा हिकिड़ा उछलायल करेक्टर्स हुआ जिन खे लतीफ़ ॻाए वरी हिकिड़ी नई ज़िंदगी बि ॾिनी, उन्हनि में हिकिड़ो हीरोइक एलिमेंट पैदा कयो, उन्हनि खे पंहिंजे दौर जो हिकिड़ो वॾो माण्हू बणाए छॾियो। ईअं तव्हां ॾिसंदव त हसन जा केतिरा करेक्टर्स अहिड़ा आहिनि जिन सां शायदि अॼु बि माण्हू एतिरो इंटरेक्शन नथा रखणु चाहिनि। तव्हांखे कुली मिलंदा, उनमें तव्हांखे भील मिलंदा, उनमें तव्हांखे ठरो पीअंदड़ करेक्टर्स मिलंदा। त इहा हसन जी शाइरी जी कमालियत आहे या ख़ूबसूरती आहे त हुन आम माण्हुनि खे हिकिड़ो ख़ासि किरदारु अता करे छॾियो आहे। सिंध के कई शुरा आज भी हसन दर्स की सिफ में खड़े होने की ख्वाह हैं। वो वाकई सिंध का एक अहम शायर था जिसको जिसने भी पहचाना उन्होंने उससे प्यार किया। आज भी सिंध के कई शुरा हसन दर्स की शायरी की हैयत और अंदाज में लिखने की कोशिश करते हैं। उनजी शाइरी जेका आहे उहा पंहिंजे दौर जी हिकिड़ी ट्रेंड सेटर ऐं ट्रेंड ब्रेकर शाइरी, यानी ट्रेंड ब्रेकर इहो त शेख साहब जेको जंहिं पोज़ीशन ते सिंध जे शाइरीअ खे जंहिं मक़ाम ते खणी वियो हो, उन में हिकिड़ी नवाण आंदी जो शेख साहब खे बि इहो चवणो पइजी वियो त फलाणो शाइर मुंहिंजी जेका आहे सा कंटिन्यूटी आहे या फलाणो शाइर मुंहिंजो नओं जनम आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे ऐं लहर थी जागी किरे ॿी लहर में छो समंदर तूं भला सुम्ही नथो, जाग जी ॿेड़ी त पुरज़ा थी चुकी शाह बंदर छो भला सुम्ही नथो। इहा हिकिड़ी बिल्कुलु नई शाइरी। हुनजी जेका पर्सनल ऐं जेका आर्टिस्टिक लाइफ आहे उहा ॿी हिक ॿिए सां एॾी जेका आहे सा अटैच्ड आहे जो माण्हू खे इहो फ़ैसिलो करणु ॾुखियो आहे त हू हुनजो असुल मक़ाम कहिड़ो मक़ाम वॾो आहे। मिसाल तौर ते हू ज़ाती तौर ते बिल्कुलु तमामु रवायतुनि वारो माण्हू हो। तव्हांजे घर में ईंदो त ॼण तव्हांजे घर भातीअ वांगुरु डील कंदो, तव्हां सां संगत हूंदसि त जान ॾियण जे हद ताईं हलियो वेंदो। पर वरी जॾहिं हुनजी तख़युल ऐं तफ़कुर खे शाइरीअ में ॾिसबो त ईअं लॻंदो त हे त ॼण फ़लसफ़े जा वॾा फ़लसफ़ो ऐं आर्ट ऐं लिटरेचर जा वॾा किताब पढ़ियो वेठो आहे, वॾो मुतालियो कयो वेठो आहे। ऐं उनखे वरी जॾहिं पंहिंजे मक़ामी जेको आहे सो माहौल ऐं मक़ामी जेके मौज़ू आहिनि, जेके मक़ामी मसइला आहिनि, उन्हनि खे जंहिं तरीक़े सां अटैच करे हिकिड़ो शाइराना महराज तख़लीक़ थो करे त इहा वॾी हिकिड़ी हैरतनाक ॻाल्हि हुई। हसन दर्स ने सिंध के लोक साज बोनी डो की रवायत को जिंदा रखने वाले शख्स उस्ताद मीर मोहम्मद लुंड को भी खराज पेश करते हुए लिखा कि पुराणे इश्क पोड़े जी मीर मोहम्मद नड़ाई हूंदो, असां वेंदा हुआसीं, अलाह जन्नत नसीब करे, सुभान अल्लाह। नड़ बि वॼाईंदो, बोड़ींडो बि वॼाईंदो, बदीन जे भरिसां जो ॻोठ आहे, लुंड ज़ात जो पर फ़क़ीर मंशो। उनखे कीअं थो पंहिंजी शाइरी में सदा अमर करे। पुराणे इश्क पोड़े जी वजत नड़ फूक मां निकिती, मिलण ई मीर मोहम्मद जो जवाननि खे जड़े थो पियो। लॻी वई लाड़ सां लऊं, अव्हां खे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क सारियुनि जी झंडे फूके छड़े थो पियो। हसन ने सिंध के साथ इस तरह प्यार किया जितना कि उसका हक था। हसन ने दुनिया की दौलत के बजाय दोस्त इकट्ठे किए। उसके साथ हर बंदा इसलिए भी दोस्ती का ख्वाह होता था कि हसन फ़कत बहुत बड़ा शायर नहीं, वो एक बहुत अच्छा इंसान भी है। वो इसलिए अच्छा आदमी था क्योंकि उसे ताल्लुकात जोड़ना और निभाना आते थे। हसन ने सिंध के लोगों को मन की गहराई तक परखा, वो उनकी रूह तक उतर गया और फिर हमने देखा कि किस तरह शायरी अल्फाज के घुंघरू पहनकर हसन के ख्यालात के ओढ़ने ओढ़कर हमारी रूहों को झुमाती रही। उस शायरी का असर कई बरस बीत चुके मगर आज भी उतना ही ताज़ा है जितना कि कल था।
जॾहिं बि असीं किंजर ते अचूं था, हिन मंदर ते अचूं था, तॾहिं ईअं महसूसु थींदो आहे त हसन असां सां गॾु गॾु हूंदो आहे ऐं ईअं कॾहिं बि कोन फील थींदो आहे त उहो असां खां जुदा थियो आहे। हसन जी किंजर सां, जमपीर सां तमामु घणी मोहबत हुई ऐं हू कुझु ई ॾींहं ॿाहिरि रोलाकिन खां पोइ वरी हिते जमपीर अची ठकंदो हो। त हसन पंहिंजे जवानीअ में ई हिकिड़ो पंहिंजो तमामु वॾो कद ऐं पंहिंजो वॾो इमेज जेको पोयां छॾे वियो आहे, संदसि औलाद जॾहिं वॾो थींदो तॾहिं बि हसन उन्हनि जे दिमाग़ में, उन्हनि जे दिलि में सदाईं जवान रहंदो। हसन दर्स की शायरी का मजमुआ हसन दर्स जो रिसालो उसकी वफ़ात के बाद इंडस फाउंडेशन की तरफ से छपवाया गया, जिसकी तरतीब हसन दर्स की अहलिया अदी इरम महबूब ने दी। हसन दर्स 15 जून 2011 ईस्वी के दिन पोपहटी के वक्त हैदराबाद में वादुआ के करीब एक हादसे का शिकार हुआ और कई घंटे 2 पुलिस थानों कासिमाबाद और GOR थाने के माबेन हुदूद की तकरार के बायस ज़ख्मी हालत में पड़ा रहा और फिर ज़्यादा खून बह जाने की बायस वफ़ात पा गया। उसकी अचानक मौत के बायस सारा सिंध सोग में मुब्तला हो गया। सिंध के अदीबों और शायरों ने हसन दर्स की जुदाई को बहुत बड़ा सानिया करार दिया और उसे हज़ारों चश्मे नम के साथ अपने गांव मशाइख होती के तारीखी और आबाई कब्रिस्तान में मट्टी माँ की गोद में दे दिया गया। तो ये खबर एडो हमदर्द, एडो यार माण्हू दुख सुख में अला किथे किथे मैसेज आया मूं सभिनी खे, चयो मस्त अलस्ट हसन दर्स, मस्त अलस्ट हसन दर्स। हालत है यार। यूँ तो आज हसन दर्स हमारे दरमियान मौजूद नहीं रहा, मगर वो हमारे दिलों में हमेशा ज़िंदा रहेगा। वो यूं ही मुस्कुराता रहेगा जिस तरह हमेशा मुस्कुराता था। हम उसकी मुस्कुराहट को भी उसी तरह संभाल कर रखेंगे जिस तरह हमने उसे, उसकी शख्सियत को अपनी सांसों में संभाल रखा है। दुनिया में ऐसा कौन सा शख्स है जो मरता नहीं, मगर असल बात यह है कि आदमी मरता तब है जब वो तारीख के कब्रिस्तान के अंदर मौजूद गुमनाम कब्रों में से एक कब्र बन जाए। मगर हसन हमारे आने वाली नस्लों के दिलों पर भी इसी तरह राज करेगा जिस तरह वो हमारे दिलों पर राज कर रहा है। हमारे दिलों के केटी बंदर पर उसकी नाव हमेशा लंगरअंदाज रहेगी और हम अपनी आँखों में प्यार का सुरमा पहनकर उसका और उसकी शायरी का हमेशा इस्तकबाल करते रहेंगे। टेल डुकण ते मोर मुड़ी पियो, मुंहुं मां हिकिड़ो गुल टिड़ी पियो। मुंहिंजी माउ मरी वई आख़िर, जेका जल्दी आई वापसि। आख़िर में आ चीज़ लायो जेको मूंखां आहे सवायो। मुंहिंजी माना मुंहिंजो लहजो हुन मूंखां अॻिते ॻायो, लायो थींदो नेठि सजायो। हाय हुजूमन मंझ अकेलो, तन्हाईअ जो पंहिंजो मेलो। वण ते कांगत वेठा हूंदा, नेठि विचीअ जो थींदो वेलो। हर कंहिंजो हिते ख़ैर हुजे, आऊं सिज लथे जो वेंदुसि। मूंसां गॾु हज़ारे हूंदा, आऊं पोइ बि अकेलो वेंदुसि, अकेलो वेंदुसि।
हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ खे समुंड ज़रो आहे, हर आशिक़ खे साहिल आहे। हर साहिल खे ओसीअड़ो आहे ऐं ओसीअड़े जे लीअड़े में काई छुलंदड़ छोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हू खे ख़्याल अचनि था, सहकी सदियूं साल अचनि था। हालनि ऐं अहवालनि पोयां काई ॿरंदड़ ॿोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। हर माण्हूअ में मोर नचे थो, हर माण्हूअ में चोर नचे थो। तारूअ में तलवारूं तरंदड़ हिकिड़ो पूरो दौर नचे थो। हर को दौर पिरोली आहे। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। A poet's heart can easily search out the whole universe of nomadism, can give birth to numerous vagrant nights, can sew the silken dreams, and in those dreams can weave the golden thoughts to wrap up the entire life within curtain of desire. A poet's heart trembles like a tara string, and that a trembleness can give birth to such a dance on which Kunia's intoxication can deliberately devote itself to it. कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं, हिन पट खे विछाए वेढ़े सघां थो आऊं। हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं। मिटीअ मां हर को माण्हू मेड़े सघां थो आऊं। आवाज़ जे उथण जी कैफ़ियत कमाल आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल आहे। कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल। जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल। कुनिया में कैफ़ वारो रूमीअ जो रक़्स आहे, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल, हिन दिल कलंदरीअ में दम दम धमाल। The creator of beautiful thoughts and imaginations, the favorite poet of us all, Hasan Dars. Whenever we embrace his poetry, his memories disturb the calmness of deep ocean of our hearts. And then after the rain of silliness, our moist eyes peep inside the sky of past. Hasan Dar's life forge start to roll like a film in front of our eyes. A delegate of new generation's modern poetry, Hasan Dars was born on 5th September 1966 in village
Mashaikh Hoti of district Tandualayar at the home of Haji Ghulam Rasool. His clan belonged to Lakha caste, but Hassan Dar's grandfather Mashaikh Hoti Lako, who was a disciple of a Saharwardiya decree of Multan, after being permitted to be his spokesperson and preach locally, happily took the word Dars as his title.